अस्सलाम वालेकुम दोस्तों, काचे जे आवाज़ पेज तां आऊं आहियां जो पंहिंजो हैदर सिंधी ऐं मूंसां गॾु जेको आहे हेठि रहीम ख़ान जो सोशल समाजी कामरेड बख्शल जमाली वॾे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर असां पंहिंजी बराह रास्त प्रोग्राम जो सिलसिलो आॾो जेको आहे पेश करे रहिया आहियूं। काफ़ी सारा मसला जेके मां हर वक़्तु अॻु में बि ज़िक्र कयो आहे पंहिंजे प्रोग्राम में, त कुझु मसला अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे करे असां लाइव नथा अची सघूं। मेन मसइलो जेको आहे उहो असांजो स्टूडियो जो आहे, जंहिंजे करे बि असां नथा अची सघूं लाइव। बहरहाल असांजी वधि में वधि इहा कोशिशि आहे त जल्द खां जल्द इहो मसइलो असां मुस्तक़िल बुनियादनि ते जेको आहे हल करे वठूं, त जीअं असां हीअ पंहिंजी जेका प्रोग्राम आहे उनखे बाक़ाइदे तरीक़े सां असां जेको आहे लाइव आणियूं हिकिड़े मुक़ररु टाइम ते ऐं मुक़ररु ॾींहं ते। बहरहाल हीअ असांजी हिकिड़ी कोशिशि आहे, इन में कमियूं खामियूं ज़रूरु हुननि जे लाइ असां अॻुवाट तव्हां खां माज़रत कयूं था। मूंसां कामरेड बख्शल जमाली हींअर गॾु आहे। असां हिन शहर जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं, जेके मसइला आहिनि उन्हनि ते। सिर्फ़ु हीअ हिकिड़े क़िस्म जो आवाज़ु आहे असांजो, जेको असां पंहिंजे मसइलनि जे लाइ असां हल मसइला नथा करे सघूं, पर उन मसइलनि जी निशानदेही ज़रूरु कयूं। सोशल मीडिया आहे हींअर जेका आहे हीअ इलेक्ट्रॉनिक एंड प्रिंट मीडिया खां तमामु घणी जेका आहे ताक़तवर ऐं तेज़ तरीन जेको आहे हीअ मीडिया आहे। हितां असां चऊं था त इन जो फ़ाइदो वठूं ऐं असां जेको आहे पंहिंजे शहर जा मसइला आॾो पेश कयूं, ऐं असां तव्हां हीअ असांजो जेका पोस्ट आहे इनखे तव्हां शेयर कंदो त हीअ आवाज़ु असांजो जेको आहे तमामु घणनि माण्हुनि ताईं पहुची वेंदो, ऐं इनशा अल्लाह ताला हिकु उमेदु आहे त ज़रूरु कंहिं न कंहिं जेका आहे प्यारनि ताईं असांजो आवाज़ु पहुचंदो। जेकॾहिं हिननि मां कंहिं बि हिकु अधु मसइलो जो हल निकिरी थो वञे असांजे हिन जेको आहे प्रोग्राम जे थ्रू, त इहा असांजी तव्हांजी सभिनी जी कामयाबी आहे। छो हिन प्रोग्राम जो जेका असां हीअ जेको पेज आहे असांजो काछे जो आवाज़ु, हिन जो मक़सदु इहो आहे त असां ओवरऑल काछो सॼी जा जेका आहे उहा असां पंहिंजा जेके मसइला आहिनि उहे आवाम आॾो ऐं तव्हां सभिनी जे आॾो दुनिया जे आॾो जेको आहे रखूं ऐं कोशिशि कयूं त जेका आहे उहे मसइला हल थियनि। उनजे लाइ ज़रूरी इहो आहे त हींअर जेका आहे जेके बि दोस्त असांजा जेके सोशल नेटवर्क में जेका फेसबुक में जेके एक्टिव आहिनि उहे असांखे जेको आहे पंहिंजे इलाइक़े जा बिल्कुलु सॼे काछे मां जेके बि दोस्त आहिनि उहे असां आहे पंहिंजा मसइला असांखे लिखी ॾियनि, त असीं उन्हनि खे बि जेको आहे इन प्रोग्राम में हाईलाइट कंदासीं। ऐं उनखां अलावा तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे असां पंहिंजे लाइव प्रोग्राम में बि आणींदासीं, उनखां पोइ असां पंहिंजे पेज ते बि आणींदासीं। आबिद लाशारी जेको आहे हींअर असांखे वाही पांदी मां ॾिसे थो। आबिद लाशारी जेको आहे ॾाढो दिलेर सहाफ़ी आहे वाही पांदी जो, हींअर उर्दू हिकु चैनल सां हू रिलेटेड आहे। आबिद तमामु जाखोड़ी जेको आहे सहाफ़ी आहे, हूअं बि वाही पांदी जा सहाफ़ियुनि जो पंहिंजो मक़ाम आहे, पंहिंजो हिकिड़ो नालो आहे। उन्हनि काछे में रही करे पंहिंजे मसइलनि खे जहिड़े तरीक़े सां हाईलाइट कयो आहे, उन्हनि जे लाइ जेको आवाज़ु उथारियो आहे उन्हनि ते हुननि बिल्कुलु क़ाबिल तारीफ़ आहे। आबिद खे बि इहा रिक्वेस्ट आहे मुंहिंजी, आबिद जेकॾहिं तूं असांखे हींअर ॾिसी पियो त तूं जेको आहे काछे जो आवाज़ु जेको पेज आहे इन में असां सां शरीक थियो, तव्हां जेको आहे नुमाइंदगी कयो वाही पांदी जी। तव्हां पंहिंजा मसइला तव्हां छो जो सहाफ़ी आहियो ऐं जेको आहे तव्हां मसइला सुठे नमूने सां तव्हां उन्हनि खे ॾिसी बि सघो था, उन्हनि खे सम्झी बि सघो था, उहे तव्हां असांखे मोकिलींदव त असां उहे ज़रूरु जेको आहिनि पंहिंजे पेज ते आणींदासीं। बख्शल शुरू कयूं था, शुरू त करे चुका आहियूं। सो हींअर तव्हां जेको एहतजाज तव्हांजो एहतजाज खां ई मां शुरू कंदुसि, पोइ वरी पाण ॿिनि मसइलनि ते बि ॻाल्हाईंदासीं ज़रूरु जेको आहे। त तव्हांजो जेको एहतजाज आहे पॉलिश कंपनी जे ख़िलाफ़ु, उनजी जेका कल्ह पढ़ियो मूं अख़बार में, ऐं मां पाण बि इहा ख़बर तव्हांजी जेका हलाई हुई अख़बारुनि में, ऐं उन खां अलावा ॿिनि सोशल मीडिया ते बि, त 4 महीना मुकमल थी विया आहिनि। 4 महीननि में तव्हांजो कहिड़ो खर्तेल आहे निकितो आहे, तव्हां छा था सम्झो, तव्हां केतिरे क़दुरु कामयाबु थिया आहियो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा काछे वासियो, सिंध वासियो, पूरे पाकिस्तान वासियो, दोस्त आहियो। आबिद लाशारी साहिबु अस्सलाम वालेकुम। असांजा सुठा दोस्त आहिनि माशाल्लाह। सो एहतजाज जी ॻाल्हि थी हले त असांखे 120 अॼु 21
22 मतिलबु असांखे 4 महीना पूरा थिया आहिनि पॉलिश कंपनी तरफ़ां असांखे इंसाफ़ नथो मिले। छा सिर्फ़ु ही काछे वासियुनि खे ई ज़ाहिर आहे हिते मां त टंड जी ॻाल्हि पियो कयां ईअं ॿिया जेके इलाइक़ा हूंदा जीअं वाही पांदी आहे जीअं मिसाल जिथे बि के अहिड़ियूं शयूं हुजनि थियूं त उन्हनि एरिया वारनि सां बि सलूक रखियो थो वञे। माना हिकिड़ो पूरे हिकिड़े काछे में असांखे हिकिड़ो अहिड़ो नमूनो रखियो थो वञे जीअं अख़बार में बि मूं इहो ख़बर पढ़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिकिड़े सिर्फ़ु अल्फाज़ त हू असांखे मतिलबु पोइ जीअं अबोझ सम्झी ऐं हक़ीक़त बि इहा ई असांखे अबोझ सम्झी नाकारा सम्झी अहिड़े तरीक़े सां करे असांखे उछलाए छॾियो थो वञे। असांजे सिस्टम जे हिसाब सां असांजे पूरे काछे जा स्कूलनि जे हिसाब सां पाणी जे हिसाब सां जे क़ानूनी बेस ते हू अलाए केतिरी रक़म हड़प करे छॾींदा आहिनि ऐं असां तव्हांखे इल्म में बि कोन हूंदो आहे किथां जी शइ किकारी हली वई। कादिर जमाली दोहा कतर मां असांखे ॾिसे पियो। कादिर जमाली असांखे सलाम लिखी मोकिलिया आहिनि। वालेकुम सलाम अदा। मोहम्मद इस्माइल बि असांखे ॾिसे पियो उन गुड तव्हांखे कम खे सराहियो आहे। वॾी महिरबानी मोहम्मद इस्माइल कादिर जमाली ऐं आबिदुल अशरी तव्हां असांखे ॾिसो पिया। तव्हां सभिनी दोस्त जेके बि हींअर असांखे ॾिसनि पिया उन सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीअ जेके असांजो प्रोग्राम आहे उनखे वधि शेयर कनि। हींअर तव्हां पंहिंजे मन जेको आहे वञी पंहिंजे वाल ते असांजे प्रोग्राम खे शेयर कंदो त तव्हां सां जेके दोस्त एड थियल आहिनि उन्हनि ताईं बि असांजो आवाज़ु जेको आहे उन्हनि ताईं पहुचंदो ऐं असांजी जेका कोशिशि आहे या असांजो जेका मक़सदु आहे त असांजो जेका आहे प्रोग्राम आहे उहो वधि ताईं वधि माण्हुनि ताईं पहुचे। उनखे वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ बिल्कुलु इहो ई तरीक़ो तव्हां जेके बि दोस्त असांखे हींअर बराह रास्त ॾिसो पिया उहो प्रोग्राम खे शेयर कंदो त असांजो आवाज़ु जेको आहे तमामु घणो फैलिजंदो। बख़्शल जमाली जेको हितां शहरी सरगर्म अॻवान आहे उनजो जेको आहे काफ़ी कोशिशूं आहिनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते। हींअर बि 4 महीननि खां हू जेको आहे पॉलिश कंपनी जे ख़िलाफ़ु सरापा एहतजाज आहिनि। हीअ बख़्शल आहे ऐं बख़्शल सां गॾु हुनजी पूरी टीम आहे जेको मुसलसल एहतजाज में आहिनि ऐं हींअर ताईं हुननि खे अञा ताईं को अहिड़ो त जेको आहे कंपनी जे तरफ़ां या हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेके ऑफिशियली तौर ते जेके इंतिज़ामिया आहे जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उन्हनि जे तरफ़ां त हिननि सां को राब्तो न थियो आहे। पर जेका 4 महीननि ताईं जेका हिकिड़ी स्ट्रगल आहे उहो ख़ुदि हिकु वॾो माना जेका आहे कामयाबी आहे काछे वासियुनि जी जेके पंहिंजे मसइलनि जे लाइ आवाज़ु उथारणु अॻु में कॾहिं न थियो आहे। एॾो तवील तरीन एहतजाज कॾहिं न थियो आहे जेको हीउ फस्ट टाइम जेको आहे हिननि इहो कयो आहे जो पंहिंजे मसइलनि लाइ उथी खड़ो थिया आहिनि ऐं ज़रूरु इनशाअल्लाह हिननि खे ज़रूरु कामयाबी मिलंदी। एजाज़ अहमद असांखे सलाम चवे थो। वॾी महिरबानी एजाज़ तव्हां असांखे हींअर ॾिसो पिया। बख़्शल तव्हां मसइला ॿुधायो त माना जेके हिन पाण फ़िलहालु त पंहिंजे टंडे जे हवाले सां ई ॻाल्हाईंदासीं। टंडे रहीम ख़ान मां असां हींअर जेकर बराह रास्त आहियूं पंहिंजे शहर जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं पर तव्हां बि पंहिंजे जेके दोस्त असांखे ॾिसो पिया पंहिंजे शहर जा मसइला असांखे ज़रूरु लिखी मोकिलियो त टंडे जा मसइला कहिड़ा आहिनि छा मसइला आहिनि। टंडो शहर असांजो जेको UCTR खाना आहे UC टंडो रहीम ख़ान जे हिसाब सां असांखे पूरे में फैसिलिटी न आहे। पहिरीं ॻाल्हि पाणी असांजा रोड असांजा जेके असांखे असांजे तालुके ताईं ताले खां ज़े ताईं उन्हनि शहरनि ताईं मिलाइनि था। ज़ाहिर आहे उन्हनि जे विच में हिकिड़ो वॾो अड़ांगो सफ़र मेन मसइलो असांजो। उन खां पोइ पाणी जो मसइलो असांजो हिते असांजा काफ़ी कुझु अहिड़ा आहिनि जंहिंमें पाणी आहे ई कोन को। उन्हनि ॻोठनि जे लाइ ज़ाहिर आहे का त हुकूमत खे का त ज़िमेदारी हूंदी उन्हनि माण्हुनि में वरी उन वोटरनि खे का त उमेद हूंदी उन्हनि माण्हुनि में त हीउ बेयारो मददगार काछे जा माण्हू हिते यतीम लॻा ईअं वेठा आहिनि सवाइ अलाह खां। अॼु बि ईअं सम्झूं था असां काछे वासी असांखे जॾहिं 4 महीना मुकमल थी विया आहिनि दोस्त असां सां इंसाफ़ कोन थो थियो। मूं कोन घुरियो आहे मां पंहिंजे शहर जे पंहिंजे हिन इलाइक़े जी जेका रॉयल्टी कानूनी आहे उहा उनखां घुर कई पई वञे पंहिंजे पूरे ॻोठ जे हवाले सां। असांजो कहिड़ो माण्हू आहे शहर जो इलाइक़ो न चाहींदो हूंदो त असांखे इहे फैसिलिटियूं या सहूलियतूं न मिलनि। ज़ाहिर आहे हीअ शइ पॉलिश कंपनी जी जीअं ॻाल्हि थो कयां त असांखे हीअ शइ कानूनी या असांजा पंहिंजा रॉयल्टी हक़ आहिनि बुनियादी जेके असांखे हुननि खे हिते ॾियणा आहिनि। सो उन्हनि जे हिसाब सां असां वटि का शइ कान्हे का। 25 सालनि जो पॉलिश कंपनी जो ठीको आहे। 5 साल हू हुते कमु कंदी ऐं हर साल हुनजी एड ज़रूरु हूंदी कुझु फंड ज़रूरु हूंदा जेके असांजे हिन इलाइक़े ते तरक़ियाती हिसाब सां ख़र्चु कया था वञनि। पाण ख़बर न आहे किथे थो ख़र्चु थिए कीअं थो थिए। पोइ वलालम असांजी अॼु बि डिमांड इहा आहे त पॉलिश कंपनी जे में हे शइ ॾियां पियो हे शइ ॾियां पोइ भई जेका शइ ॾियो पिया असां त ज़ाहिरी तरह सां उहा शइ असांखे नज़र कान थी अचे। ॻोठ जा आहियूं शहर जा आहियूं
पहिरीं ॻाल्हि त गैस त अधु किलोमीटर खां बि घटि हूंदो गैस जो जॾहिं जेको हिननि पाण वाल रखियो आहे जिथां असांजे शहर खे गैस ई सिपल आहे ऐं कानूननि हिननि खे करणी आहे त ज़ाहिर आहे उन वाल खे हेतिरो टाइम गुज़री वियो आहे हिकिड़ी सर्वे थी वई आहे उन सर्वे जी त हाणे वधीक अलाह खे इल्मु आहे अहिड़ो सर्वे थी आयो आहे सर्वे आया आहिनि इंजीनियर आया आहिनि ज़ाहिर त कुझु त हूंदा उन्हनि जूं डिग्रियूं हूंदियूं कुझु पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा उहे पघारुनि जा मालिक हूंदा उहे माण्हू आया आहिनि हुते सर्वे करे विया आहिनि रिपोर्ट में ईअं आयो आहे भई 48 किलोमीटर टंडरनि खां शहर खां इहो परे आहे पोइ मां सम्झां थो शायदि असां दादू खां हूं 50 किलोमीटर हुजूं त पोइ त हाणे उन हिसाब सां असां बि परे थी वियासीं मुंहिंजे ख्याल भई हथरादू हिकिड़ो बोर्ड ठाहे लॻाए भई हाणे हेतिरा किलोमीटर परे था ईअं बि मुमकिन न आहे पर असां ख़्याल सां अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं असांखे पंहिंजे ॻोठ जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते असां ज़रूरु पंहिंजे नज़र सां ज़रूरु जेसि ताईं पंहिंजे साह में साह आहे त इनशाअल्लाह पंहिंजे हक़ जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं जेका असां सवेर ॻाल्हि कई आहे त उहा बिल्कुलु जेका आहे उहा परफेक्ट ॻाल्हि आहे त हींअर ताईं ॾिसो पॉलिश कंपनी खे साल अरसो थियो आहे हू असांजे काछे में कमु करे पई ॾहनि सालनि खां वठी करे पॉलिश कंपनी खे अञा ताईं माना कंहिं बि का एॾी मज़ामत हुननि खे माण्हुनि जे तरफ़ां साम्हूं न आई आहे न माण्हुनि खे डिमांड रखिया आहिनि उन्हनि सां न कंहिं को शहरी अहिड़ो इतिहाद जे तरफ़ां को माण्हू उन्हनि सां मिलियो आहे न कंहिं माण्हुनि सां का मसइलनि जे बारे में का ॻाल्हि ॿोल कई आहे त हिकिड़ो तासुर इहो माना हुन हासिलु करे वरितो आहे त हितां जा माण्हू माना सादा आहिनि तइलीम न आहे अबोझ आहिनि सो पोइ ठीकु आहे उन्हनि जा जेके रॉयल्टी जा पैसा आहिनि उन्हनि खे रॉयल्टी जी ख़बर ई कान्हे हितां जो जेको आहे कमु ॾाढो मूंखे वणियो आहे ज़ाती तरह सां मां ॾाढो ख़ुशि आहियां त घटि में घटि माण्हू हुननि खे इहो अहसासु थींदो हूंदो त वाक़ई जेको आहे हितां जा माण्हू अवेयर आहिनि हुननि खे सुजाॻी आहे त हू पंहिंजे मसइलनि ते ख़ामोश नथा वेहनि ऐं इहो तव्हांजो ॾाढो भलो आहे ऐं इनशा ताला अलाह कंदो तव्हांखे ज़रूरु कामयाबी मिलंदी बख़्शियल पॉलिश कंपनी जा सूर त पाण पिटींदा रहंदासीं ऐं पिटींदा रहिया आहियूं जेसीं ताईं उहे असां सां जेको आहे इंसाफ़ नथा कनि तरीक़े जा शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मंदर ते आणिबियूं उन खां अलावा पाण जेके उहो ॾिसूं त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे पाण जेका ओवरऑल मां एज़ ए हिकु सहाफ़ी आहियां सहाफ़त जे हवाले सां न्यूज़ सां मुंहिंजो जेको आहे त ॾिसूं था जिथों किथों बिजली जो बहरान जेको आहे उहो तमामु घणो मुल्क में वधियल आहे हुकूमत जे तरफ़ां ऐलान थियल आहे त रमज़ान शरीफ़ में लोड शेडिंग जेका आहे उहा तमामु घटाई वेंदी शहरी ऐं इफ़्तारी वारे टाइम में बिल्कुलु न कबी पर उन्हनि ते बि अमल न पियो थिए हीअ छा आहे बिजली वारा कहिड़ी मख़लूक आहिनि जो हुकूमत जे माना उनखे मां तव्हांजी ॻाल्हि थो कटियां छा आहे ॾिसो न जिथे बिजली हुजे उते थींदी आहे इहो लोड शेडिंग तव्हांखे पाण खे ख़बर आहे असांजूं त तारूं ई खणी विया आहिनि हाणे त वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो मां रमज़ान जो माशाल्लाह महीनो पर हिन में जेका असां सां बि थिए थी उहा असांखे बि ख़बर आहे लोड शेडिंग ॿ हिकिड़ा झटका ॾेई विया किथां वायर टुटी वई सरकारी को बि मुलाज़िम अॼु अॼोके ताईं असां पंहिंजे हिन काछे जी मां कंधीरे जी ॻाल्हि कंदुसि मूंखे नथो लॻे त कंहिं बि का हैरो खान या हाजी खान कहिड़े बि इलाइक़े में को सेपको या मतिलबु हेस्को कहिड़ो बि को अमलदार ईअं वियो हुजे इहा शइ करे ॾिनी हुजे छो जो हुनखे बि करणी आहे उहा असांजे तरफ़ पघार असां हिते पंहिंजे मदद पाण तहत फोड़ियूं कयूं मतिलबु इहे अलाए लावारस जीअं शइ हुजे हाणे जेका शइ लावारस हूंदी हैदर भाई इहे बयान सिर्फ़ु नाले वारा मातिर हूंदा आहिनि सिंधी ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ वारे साथ हुन ते तूं दावा कहिड़ी थो करे कम से कम असांजो कंट्रोल हुजे थो पोइ मां हुन शइ ते हिकिड़ी दावा कयां थो अक्सर जेका आहे असां जॾहिं बि जेके बिजली वारा असां वटि जेका आहे उहा आहे सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी सप्लाई ठीकु आहे त उन्हनि सां उन्हनि जे इख़्तियारनि सां ज़िम्मेवार सां जॾहिं उन्हनि सां काछे में बिजली जी जेका आहे अखबूट आहे या जेका लोड शेडिंग आहे गैर लोड शेडिंग आहे त उन्हनि ते जेॾी महिल असां सां ॻाल्हायूं था त हू असांखे इहो था चवनि त माण्हू जेके आहिनि उहे बिल न पीआरींदा आहिनि छा मसइलो आहे माण्हू त बिल छो नथा पीआरीनि न हाणे मिसाल मां जीअं तव्हां उन्हनि मां ऑफिसर वटि विया हुजे मां पाण वञी उन सां मिला हू मूंखे चए थो भई तव्हांजा माण्हू बिल नथा पीआरनि त पहिरीं ॻाल्हि इहो ऑफिसर जेको पंहिंजी सीट ते वेठो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु इहो सीट ते नाहे वेठो सम्झणु घुरिजे दोस्त केरु बि हुजे भली हुजे बि ऑफिसर भाई मां बि उन सां ॻाल्हाए बि सघां थो ऐं ज़ाहिर हक़ीक़त मां हिकिड़ो पाकिस्तानी ऐं सिंध जो माण्हू आहियां काछे जो आहियां एतिरो ज़रूरु ॼाणां थो तव्हां हुते वेठा आहियो ऑफिस ते ऐं मां तव्हांखे चवां थो साईं असांजी लाइट कटियल आहे त तव्हां असांखे जवाबु इहो था ॾियो त उतां जा माण्हू बिल पोइ ॾियनि छा इहो मुंहिंजो कमु आहे बिल तव्हांखे वठी आणे ॾियणु छा इहो मुंहिंजो कमु आहे ड्यूटी त यार तव्हांजी आहे न उहो तव्हांजो पंहिंजो फंक्शन आहे तव्हां उन इलाइक़े में कहिड़ा सिस्टम था रखो तव्हां उन इलाइक़े में वञी नखो बिजली
ज़ाहिर मीटर हूंदो आहे, इन खां पोइ रीडर हूंदो आहे, उहो बिल चेक थियण न आहे त उनजो कुंडो काटे थो वञे। हिते त का अहिड़ी शइ आहे ई कान, त पोइ ईअं छो न ईअं आहे। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु जेको आहे हुननि जो कमु आहे रिकवरी करणु। पर मसइलो छा आहे, तव्हां बि ॾिठा हूंदा खोड़ दफ़ा ईअं थींदो आहे त इन्हनि ते जहिड़ा झटा बि थिया आहिनि, इन्हनि खे वापडा वारनि खे जूता बि लॻा आहिनि काफ़ी हंधनि ते। त इहे काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि उन्हनि सां, त अचनि था त माण्हू हिकु बिल ॾियनि, जेकॾहिं पोइ बिल न ॾियण जे सूरत में हू अची हुनजो जेको कुंडो कटनि था त उन्हनि सां माण्हू विड़ी था पवनि। काफ़ी दफ़ा अहिड़ा मसइला थियनि त हू माण्हुनि सां छा छेड़ो कनि, न कीअं माण्हुनि खे कुझु पाण में बि ज़रूरु अचणु घुरिजे। जेकॾहिं बिजली आहे त उन्हनि जा पैसा ॾियनि। मां सम्झां थो, ज़ाहिर आहे पूरो दुनिया खे जे पूरो दुनिया खे जेकॾहिं ॾिसिजे त दुनिया में ज़रूरु असां जहिड़ा, असांजे जीअं काछे में रहूं था अहिड़नि इलाइक़नि में असां जहिड़ा बि ज़रूरु कंहिं न कंहिं इलाइक़े में किथे न किथे ज़रूरु हूंदा, पर उन्हनि सां बि क़ानूनी मतिलबु इंसानियत वारो क़ानूनी उहो जेको न सलूक यकजहती मतिलबु हिकु जहिड़ो हूंदो। हिते असां वटि ज़ाहिर आहे, जेकॾहिं मां ईअं सम्झां जीअं भाई अधो जी ॻाल्हि करे थो त चए थो वापडा जो जेको अमल उहो अचे थो उन सां जेकॾहिं झेड़ो। हाणे जेकॾहिं मां बि उनखे कंहिंखे चवंदो आहे तूं पंहिंजो बिल पीआरे, त ज़ाहिर आहे मूंसां बि त झेड़ो कंदो या कुझु बि कंदो, पर वापडा क़ानून जे दायरे में आहे। उन सां अलावा उन खां पुलिस उन इलाइक़े जी हूंदी, ज़ाहिर आहे उहा माण्हू खणी थो सघे। उहो झेड़ो छो थो थिए, मतिलबु उहा क़ानून खां बि ॾाढी काई शइ आहे, ज़ाहिर आहे उहा जेका क़ानून सां झेड़ो पई करे या पोइ क़ानूनी असां वटि कोन्हे न। हिकु त ऐं ॿियो मां जेकॾहिं पंहिंजे हिन इलाइक़े जी ॻाल्हि कयां त गाजी शाह फीडर ते मां हिन जी रिपोर्टिंग बि कई हुई त असांजो जेको गाजी फीडर आहे वाही पांदी ग्रेड स्टेशन खां निकिरे पियो त तक़रीबन उहा 100 किलोमीटरनि ताईं वाही पांदी खां वठी वेंदे शासन खां टपिजी वञो त इहो लॻभॻि 100 किलोमीटर थी थो वञे। त इन में सवें ॻोठ अचनि था इन विच में त हाणे उते अलाए त केतिरा, ठीकु आहे, को मूंखे हींअर पका डिजिट अगरि मालूम न आहे त केतिरा जेके आहिनि उहे ट्यूबवेल आहिनि उहे सभु इलीगल गैर क़ानूनी कनेक्शन सां उन्हनि सां लॻाए वेठा आहिनि उन्हनि ते। त में ख़ुदि बि हू इनवाल आहिनि, छा उहो ट्रांसफार्मर किथां थो अचे, खंभा किथां था अचनि, बिजली तारूं किथां थियूं उन्हनि खे मिलनि उन्हनि ट्यूबवेल वारनि खे, ऐं उहे कुंडा सिस्टम ते लॻाए वेठा आहिनि। ऐं इहो लखें करोड़े रुपयनि जी आबादी कंदा आहिनि, हर जेको आहे वरी हिननि खे ॾींदा आहिनि। असांखे हींअर बख़्शल कादिर जमाली जेको आहे तव्हांखे चए थो बिल्कुलु वेरी नाइस जवाबु कामिल बख़्शल, तव्हांजे जवाब मां मुतमिन थियो आहे। कादिर फैज़ मोहम्मद चए थो अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम फैज़ मोहम्मद। जान मोहम्मद जेको आहे असांखे ॾिसे पियो उन मैसेज कयो आहे, वाह वाह अदा ख़ुशि हुजो, अदा तव्हां बि ख़ुशि हुजो, अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे। जेके बि दोस्त हींअर असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था उन सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुसि त हू असांजे प्रोग्राम खे शेयर कनि पंहिंजे हवाले ते, जीअं असांजो आवाज़ु असांजो प्रोग्राम जेको आहे वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचे। ऐं जेके दोस्त असांखे हींअर ॾिसनि पिया उहे पंहिंजा मसइला, हींअर तव्हां असां जेको लोड शेडिंग ते ॻाल्हायूं पिया, बिजली जे बहिरान ते ॻाल्हायूं पिया, त तव्हांजे इलाइक़े में बिजली जो जेको आहे छा सूरत हाल आहे, बिजली जे बारे में असांखे जेको आहे ज़रूरु ॿुधायो। ऐं उन सां गॾु ॿिया जेके मसइला हूंदा आहिनि त उहे बि असां सां शेयर कयो त असां मतिलबु पंहिंजे इलाइक़े पंहिंजे ॻोठ जो जीअं तव्हां पाण ॼाणो था सम्झो था। असांजे इलाइक़े में भई हीउ मसइलो आहे जंहिंजे करे असां पंहिंजी तहरीक हलाई आहे, तव्हां हिकिड़ी तहरीक न असांखे शेयर करे सघो था, असां तव्हांजे उन मसइले खे इंशाअल्लाह कंदासीं। ज़ाहिर आहे करण वारो त मुंहिंजो रब आहे, पर ज़ाहिर आहे मूं वॾो त अटकाइणो पवंदो न। फेसबुक या ट्विटर हींअर जेका जदीद टेक्नोलॉजी आई आहे असां वटि, जेका थोरे ई टाइम में तमामु घणी जेका आहे पॉपुलर थी वई आहे। सवेर बि मां ॻाल्हि कयो आहे त हीअ असांजे इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट अख़बार ऐं टीवी खां वधीक जेको आहे फेसबुक जेको आहे हींअर ॾिठो वञे पियो, उनखे माण्हू इस्तेमालु था कनि। त उन खे जस्ट असां एसी ताईं छो महदूद कयूं त रुॻो फुल शेयर करे छॾियो, तीअं का शेर व शाइरी बणी वई आहे उहा असां जेका आहे उन ते अपलोड करे छॾी आहे। ज़रूरु इहे बि शयूं भली हुजनि, पर उन सां गॾु जेका आहे हुनजी जेका मस्बत इस्तेमालु आहे जेका आहे उहा इहा तव्हां हिनखे कंहिं सुठे हुन में आणियो, इस्तेमाल में आणियो। तव्हां पंहिंजा मसइला आहिनि उहे उनखे लिखो ऐं उन्हनि खे हैशटैग करे छॾियो त जीअं वधि खां वधि माण्हुनि ताईं उहे पहुचनि, तव्हां पंहिंजे इलाइक़े जा मसइला। त हीउ हिकिड़ो राब्तेकारी जो ज़रियो बि आहे। तव्हां ॾिसो न हींअर जेकॾहिं किथे ॻाल्हायूं पिया सवेर त बिजली जो बहिरान आहे, त बिजली बहिरान आहे त तव्हां वटि लाज़िमी टीवी कोन हलंदी हूंदी, पर मोबाइल माण्हू वटि आहे हींअर। पर फेसबुक ते तव्हां हुनजो को बि स्टेटस लिखी छॾियो आहे, का पोस्ट तव्हां लिखी छॾी आहे, त उहा ओॾी महिल ई जेका आहे इलाही माण्हुनि ताईं पहुची वेंदी। ऐं ईअं बि हूंदो आहे काफ़ी असांजा जेके हिन काछे जा ॾिसंदो तव्हां सवेर जेका ॻाल्हि कई आहे त काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि, वॾा वॾा ॻोठ आहिनि, पर उते मीडिया कान्हे। त
त काफ़ी शयूं मसइला आहिनि उहे हाईलाइट ई कोन था थियनि त उन्हनि जे लाइ उहे दोस्त जेके आहिनि उहे हींअर हर दोस्त ख़ुदि रिपोर्टर बणिजी सघे थो फेसबुक जो ऐं उहो वारा आहे उहो उतां जा जेके आहिनि उहे इशू जेके आहिनि खणी हाणे ताज़ो मां एप्रिशिएट बि कंदुसि ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत खे बख़्शियल उन जेको आहे फेसबुक ते कयो आहे हिकिड़े दोस्त जेको आहे हिकिड़े हंधि ते वियो आहे ख़ैबर पख्तूनख्वा में उते हू विया आहिनि उते वियो त उनखां को फीस वरितो वियो आहे का पार्क हुई का पिकनिक पॉइंट हुई उते हू विया आहिनि सरकारी हुया त उन ते हुन खां जेको आहे हुन पैसा वरिता त हुन देरी न कई हुनजो जेको आहे फेसबुक ते स्टेटस लिखियो आहे त फिलाणे मां पार्क में वियो आहियां मूंखां हेतिरा चार्जिस थिया आहिनि जस्ट कोई 25-30 रुपया हुन वरिता आहिनि त ओॾी महिल सलाम आहे ख़ैबर पख्तूनख्वा जे जेके वज़ीर आला खे हुन फेसबुक जे हुन स्टेटस ते नोटिस वरितो आहे उहे माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि ते टीम मोकिली आहे त फेसबुक जो मुसबत इस्तेमालु ईअं आहे मां फैज़ मोहम्मद असांखे जेको आहे ऐं उन खां अलावा सागर बलोच असांखे अस्सलाम वालेकुम लिखी मोकिलियो आहे वालेकुम सलाम बलोच साहब थैंक यू वेरी मच तव्हां असांखे हींअर ॾिसो पिया सागर तव्हां असांजे इन प्रोग्राम खे पंहिंजे वाल ते ज़रूरु शेयर कयो त जीअं तव्हां सां जेके दोस्त एड थियल आहिनि उन्हनि ताईं बि इहो जेको आवाज़ु आहे असांजो जेको प्रोग्राम आहे उहो उन्हनि ताईं बि वञे त असां जेका महिनत आहे उहा जेका आहे उहा रंग लाइ असां मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हि ॿोल पिया कयूं हींअर असां बिजली जे लोड शेडिंग जे हवाले ॻाल्हि ॿोल पिया कयूं तव्हांजे इलाइक़े में बिजली जी छा सूरत हाल आहे जेके बि दोस्त हींअर असांखे ॾिसनि पिया बिजली जे हवाले सां जेको आहे असांखे ज़रूरु लिखी मोकिलियनि त असांखे ख़बर पवे त इहा सूरत हाल रुॻो असां टंडरे वासियुनि सां या गाजी शाह फीडर वारनि सां आहे या जेको आहे ओवरऑल सभिनी मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके कमाल खान फीडर ते सावड़ो चिनी दोस्तनि जे अक्सर करे शिकायत पवंदी आहे त असां पंहिंजे पेज ते जेका आहे इन्हनि शयुनि खे असां जेको आहे नथा आणियूं त दोस्तो मां अॻु में बि ॻाल्हि असां जेको आहे इन शइ ते कमु कयूं पिया इनशाला जल्द असां पंहिंजा रिपोर्टर जेको आहे मुक़ररु कंदासीं त उहे असांखे उतां खां उतां जूं ख़बरूं ऐं उहो मोकिलींदा हूअं बि तव्हां बि जेको आहे रिपोर्टर ई सम्झ आहियो असांजा तव्हां पंहिंजा मसइला असांखे पाणी ते हलायो त ज़रूरु असां उन्हनि शयुनि खे जेको आहे हाईलाइट कंदासीं गुलाब खान सऊदी अरब जिदा में असांखे ॾिसे पियो सलाम चवे थो असांखे वालेकुम सलाम गुलाब असांजे प्रोग्राम खे तव्हां पंहिंजे वाल ते ज़रूरु शेयर कयो जीअं वधि खां वधि जेको आहे माण्हुनि ताईं असांजो आवाज़ु वञे हा त बख़्शल पोइ बिजली वारनि जो हल आख़िर थींदो छा ॾिसो न बिजली हिकिड़ी असांखे मिले थी असांजो हिकिड़ो बिल आहे जीअं बिल ईंदो आहे असां हुनजो पे कंदा आहियूं गवर्नमेंट अदा कंदी आहे असां वटि अहिड़ो सिस्टम पंहिंजी जमार में जेका पंहिंजी उमिरि वारी अथऊं उहा त पाण ॾिठी कान्हे हाणे छा आहे मेन मसइलो आहे इंसाफ़ जो जीअं लाइट असांखे पंहिंजी ज़ुबानी जेकॾहिं चवनि था जेकॾहिं उन ज़ुबानी ते मिसाल ॾियनि जे उन ज़ुबानी जो अदब जेकॾहिं ॾियनि था न तॾहिं बि असां काफ़ी हूअं बि त अलाह जी लख नेमत आहे असांजे पाकिस्तान ते असांजी हिन सिंध ते कोयलो बि असां वटि आहे गैस जा ज़ख़ीरा असां वटि आहिनि पेट्रोल जा ज़ख़ीरा असां वटि आहिनि मतिलबु असांजो हिकिड़ो हिकिड़ो पथर बि करोड़ रुपयनि जो ऐं क़ीमती बि आहे पर पोइ बि असां अलाए छो ईअं पोइ हिते छा आहे जो असां वटि इंसाफ़ पहिरीं ॻाल्हि कोन्हे को कानून बेस ते सभु माण्हू हिकु जहिड़ो कोन्हे को पंहिंजी काछे जी मां काछे जी हिकिड़ी ॻाल्हि करणु ज़ाहिर आहे हू एस जो बि मुंहिंजो हिकिड़ो नज़रियो ऐं ज़ाती ख़्यालु आहे हैदर भाई त हू मूं जहिड़े माण्हू सां मिलण ई न पसंदि कंदो छा मिली कंदोसांसि सर सम्झ आम माण्हू सां त किथे वञी वॾी ॻाल्हि थी मीर असद अली जमाली असांखे जेको आहे सऊदी अरब जिदा मां ॾिसे पियो गुड लिखी मोकिलियो आहे वॾी महिरबानी असद फैज़ शहानी जेको आहे असांखे हींअर ॾिसे पियो शायदि मुंहिंजे ख़्याल में फैज़ तव्हां सऊदी में ई आहियो मुंहिंजो अंदाज़ो आहे जेकॾहिं मां सही आहियां त ज़रूरु तव्हां असांखे ॿुधाइजो तव्हांजी वॾी महिरबानी जेके असांखे सॼी बख़्शल तव्हां कंटिन्यू कयो हाणे ॾिसो न जेकॾहिं बिजली जो मेन मसइलो उहे वापडा जा इहे लाइन में आहिनि जेके लाइन सुपरिटेंडेंट जेको हुननि जो कमु आहे उहो पूरो मुकमल खणी आवाम ते ॾींदा उन खां पोइ जेको आवाम खे सिपला थिए थी उन में हिकिड़ो मीटर लॻे थो भई क्लियर ॻाल्हि आहे त उनजे मथां हिकिड़ो माण्हू हुजे थो उहो मतिलबु लाह में हले थो ईअं कोन्हे मतिलबु कुंडी हणी छॾीसीं हुननि खे 50-60 रुपया महीने मिली छॾियासीं हुननि पंहिंजे जेब हणी ॾिया उन खां पोइ जेके हिते मीटर मां पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कंदुसि टंडर खां जेतिरो अहिड़ा असांखे माण्हू बि मिलिया आहिनि त भई असां वटि मीटर ई कोन्हे को असां जमा बि करायो आहे कंहिं वटि रसीदूं बि आहिनि के वीचारा पोड़ा झूर जेके हुया उहे त ख़तमु बि थी विया मीटर असांखे था लभंदा किथे पर उन्हनि ते बिल अचनि पिया था आख़िर इन जी वजह छा आहे वजह इहा ई आहे असां वटि उन्हनि माण्हुनि जे अचण जी कान्हे का उहा ईंदा ई कोन्हनि असां वटि हुननि जो को सिस्टम ठहियलु कोन्हे को मतिलबु असां ॿाहिरि ई ॿाहिरि हुजे न ॿाहिरि चइबो असांजे काछे में त यार ईअं सिधी ॻाल्हि आहे असांखे
सम्झो पूरे काछे जी मां ॻाल्हि कयांसि त पूरे काछे खे हर लिहाज़ सां नज़रअंदाज़ ज़रूरु कयो थो वञे। मोहम्मद अली जमाली जेको आहे असांखे मैसेज कयो आहे प्रोग्राम लिखनि थो करे। मोहम्मद अली जमाली तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसो पिया था, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम खे जेको पंहिंजे वाल ते शेयर कयो त जीअं असांजो प्रोग्राम जेको आहे उहो वधि खां वधि माण्हुनि ताईं वञी सघे। ख़ादिम हुसैन भी जेको आहे असांजे प्रोग्राम खे लाइक पियो करे। ख़ादिम सऊदी अरब जिद्दा मां, तव्हांजी महिरबानी। ताज़ो तव्हां पाकिस्तान मां थी विया हो ख़ादिम, तव्हां पाकिस्तान जी सूरत हाल ॾिठी आहे। बिल्कुलु तव्हांजो हिकिड़ो मुशाहिदो थियो हूंदो त असां कहिड़े तरीक़े में ऐं जेके हींअर पाण असां प्रोग्राम में ज़िक्र पिया कयूं, ॾिसो तमामु हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजा जेके दोस्त आहिनि, जीअं असद आहे, गुलाब आहे, या ख़ादिम आहे, फैज़ आहे, इहे रहंदा आहिनि। उहो उन्हनि सां जेका असांजी टेरी थींदी आहे या छा, त हू हितां जा आहिनि। उहे उते ॾिसण वारा हू चवंदा त असांखे माना उते कई साल थी विया आहिनि, उते रहिया पिया आहिनि, पर कॾहिं बि उते बिजली न आहे वई। बिजली वञण जो को तसवर ई उते कोन्हे। हाणे ॾिसो छा आहे, असां वटि हींअर ताईं बिजली जी सहूलियत न मिली सघी आहे, त पोइ असां कहिड़े बेस ते दावा था कयूं त पाकिस्तान तरक़ी पई करे, पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार थो थिए? कतई न। असांजा हींअर स्कूल तबाह आहिनि, असां वटि इस्पतालनि में हींअर डॉक्टर मौजूदु कोन्हे। त हेतिरो वक़्तु माना आयो त असांजो ईअं वियो आहे। हाणे आवाम खे सोचणो पवंदो। अहिड़ा हुकुमरान असां वटि सदाईं ॾिसो न, हुकुमरान खे उहो ई आहिनि जेके हिकिड़ा वाराबंदी ठहियलु आहे, कॾहिं तव्हां अचो था, कॾहिं मां थो अचां, कॾहिं त हाणे उनखे चेंज करिणो पवंदो। जेसीं ताईं असां चेंज न कंदासीं तेसीं ताईं असांजी जेका क़िस्मत आहे उहा कतई तब्दील जेका आहे न थींदी। रियाज़ अहमद लाशारी जेको आहे वेरी नाइस असांखे लिखी मोकिलियो आहे। रियाज़ तव्हांजी वरी महिरबानी। फैज़ चए थो बिल्कुलु सही तव्हां चयो आहे त अच्छा मुंहिंजो माना जेका ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु सही आहे त माना तव्हां सऊदी अरब जिद्दा में रहो पिया। रियाज़ अहमद लाशारी गुड नॉलेज, वॾी महिरबानी रियाज़। तव्हां असांखे ॾिसो पिया। सभिनी दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर मां गुज़ारिश कयां थो त तव्हां असांजे प्रोग्राम खे शेयर कयो। महिरबानी करे तव्हां ही जेतिरो प्रोग्राम ही शेयर थींदो त उन जेको आहे असांजो आवाज़ु आहे उहो वधि खां वधि माण्हुनि ताईं वेंदो। गुलाब जेको आहे मैसेज कयो आहे त रोज़ा रखो था तव्हां ऐं कामरेड जी? बिल्कुलु कुझु पहिरियों वरितो आहे, कुझु वरितो आहे। हाणे तव्हां त आहियो सऊदी अरब जिद्दा में, असां हीअं ते जेका आहे सूर पिटियूं पिया त हींअर असां वटि जेका गर्मी पद आहे जेका उहा तक़रीबन लॻभॻि 50-52 ताईं वञी पहुचे थो। ऐं उन हालत में बिजली बि न आहे। ऐं तव्हां पाण खे ख़बर आहे ऐं तव्हांखे अहसासु हूंदो बिजली खां सवाइ माण्हू पाणी, हिते त पाणी माण्हू खे जेको आहे ॾाढो मसइलो आहे। त इन हालत में बहरहाल रोज़ा त हर हाल हर हाल में असांखे रखणा आहिनि। ऐं इनशा ताला कुझु हिसो वरितो आहे गुलाब, ऐं इनशा अञा आहिनि काफ़ी आहिनि त रखंदासीं इनशा। त दोस्तो असीं बिजली जे क्राइसिस ते ॻाल्हायूं पिया त बिजली छा मामिलो आहे जो बिजली हींअर ताईं जेका आहे असांजे मुल्क में जेका आहे उहा सही नमूने सां अञा ताईं आवाम खे न पई मिले सघे। उन में आवाम जो ॾोहो आहे, हुकूमत जो आहे, या छा मसइलो आहे? त इहा हिकु वॾो बहस आहे, हुन ते डिबेट करे सघे थो। IM फिरम कराची डिफेंस रियाज़ अहमद लाशारी डिफेंस कराची मां जेको आहे असांखे ॾिसे पियो। वॾी महिरबानी रियाज़ तव्हांजी। बख़्शर तव्हां छा था सम्झो, पोइ हिन जो कीअं हल हूंदो? हैदर भाई तव्हां जेका सवेल ॻाल्हि कई पंहिंजे हिन गुफ़्तगू में, तव्हां वोट जी ॻाल्हि आंदी, वोट जी जेका ॻाल्हि आंदी, जीअं तब्दीली जी बि ॻाल्हि कई, त मां इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे हिन काछे वासियुनि सां ऐं पंहिंजे सभिनी ॾिसंदड़ दोस्तनि सां त वोट असां मुस्लमान आहियूं, वोट असांजो आहे दीन। दीन सियासत में शामिल आहे, सियासत दीन में शामिल आहे। मुस्लमान आहियूं छा आहे, वोट असांजो दीन आहे। असां उन माण्हू खे था वोट ॾियूं जंहिंजी असांखे पूरी ख़बर आहे। अॻ में ॿाहिरां चूंडियो साईं, असां हले त कुझु कोन थो, तॾहिं बि ठीकु आहे। वरी आयो, वरी थी वियो कमु हंजो, भई हाणे त सार संभाल लाइ, तॾहिं बि कोन थो थिए। जेकॾहिं ईअं आहे त पोइ माना असांजी पंहिंजी ग़लती आहे। असां पंहिंजे दीन इस्लाम मां सिधो फिरियल आहियूं। असां हुसैनी माण्हू आहियूं, मुस्लमान आहियूं। असांजो वोट अहिड़े माण्हू खे ॾियणो आहे जेको असांखे एतिरी ख़बर हुजे, बिल्कुलु इल्मु हुजे त भई हीउ माण्हू हैदर भाई आहे, असांजो ॻोठ जो माण्हू आहे। अदा ॾुखे टाइम ते, औखी टाइम ते मां हिन जेकॾहिं दर खड़काईंदो तॾहिं निकिरी ईंदो, मुंहिंजे कम में ईंदो। ज़ाहिर आहे ओड़ो को माण्हू हुजे थो, पर ज़ाहिर आहे इहा त सिधी सही ॻाल्हि आहे, असांजी पंहिंजी ग़लती आहे। पर हाणे इनशा असांजो आवाम
जी मां पंहिंजे काछे बेस ते ॻाल्हि कंदुसि त मुंहिंजे काछे जा माण्हू ज़ाहिर असां मतिलबु मारवाड़ा थी रहूं पिया जीअं थर में हो भिट जे छांवनि में त असां वरी हिते छिपुनि जे छांवनि में वण बि असांजा विया हलिया छिपुनि जे छांवनि में थियासीं तॾहिं हवाऊं कोसी पिया हलनि जेको आहे असांखे मैसेज कयो आहे आख़िर काछे जो थींदो छा या असीं सदाईं मीरनि या पीरनि खां कॾहिं जान छुटंदो बिल्कुलु सागर इहा ई ॻाल्हि बख्शल बि पंहिंजी गुफ़्तगू में कई आहे त असांजे जेका इहा असांजा पंहिंजा फ़ैसिला आहिनि असांजा पंहिंजा जेका आहिनि ते असां ॿिए कंहिं ते जेको आहे ब्लेम नथा करे सघूं छो जो वॉन्ट उहो असांजे पंहिंजे हथ में आहे असां पाण उन्हनि खे वञी चूंडींदा आहियूं पोइ वॾेरो हुजे सरदार हुजे जागीरदार हुजे केर बि हुजे पीर हुजे मीर हुजे वॉन्ट असां खां डंडे जे तौर ते न वरितबा न वठंदा इहा शइ असां पाण जेका आहे ॾिसूं था ज़रूरु धांधली वग़ैरह थींदी आहे उहो हिकु अलॻि इशू आहे पर असां पाण त ॾिसूं हा उनजे लाइ हिकु ॿी बि इहा ॻाल्हि जेका आहे ज़रूरु मुंहिंजे ज़हन में आहे त ठीकु आहे मां चाहियां थो त मां कंहिं ॿिए माण्हू खे ॾियां त मुतबादिल बि मूं वटि कोन्हे न वरी हिते कोई अहिड़ो मज़बूत उमेदवार जी एबिलिटी हुजे ॾिसो हिते वॾेरो बेमुक़ाबिला वॾेरो बसि भई माना उहो साॻी ॻाल्हि आहे त पोइ माण्हू छा करे ख़ादिम हुसैन असांखे जेको आहे लिखियो आहे त हैदर बिजली जा असुल चोर वापडा वारा पाण आहिनि बिल्कुलु तव्हांजी 100% जेका आहे तव्हांजी ॻाल्हि जेका आहे न उहा बिल्कुलु सही आहे अॻे आहियां मां तव्हां सां त हू ख़ुदि ईअं सिधी ॻाल्हि आहे हाणे ताज़ो हिकु वापडा वारे सां मुंहिंजी जेका आहे उहा ॻाल्हि ॿोल थिए पई आख़िरी रिकॉर्ड हुई जेका मां तव्हां सां हुनजो नालो नथो खणा त हू पाण हू राज़ी आहिनि त वधि खां वधि घटि माण्हू थियनि हू उन्हनि माण्हुनि खे वधि मां वधि जेका आहे माण्हुनि ते डिडक्शन बिल हणी मोकिलींदा आहिनि माण्हुनि खे तंग कंदा आहिनि त जीअं उहो बिल डिफॉल्टर थी वञनि ऐं बिल न पियारनि त उनजो जेको आहे हुननि खे इहो फ़ाइदो थिए थो त हू जेके चोरी में माण्हू कुंडी हलाईंदा आहिनि कुंडी ज़रिए बिजली हलाईंदा आहिनि या की हू आहिनि ट्यूबवेलनि ते जेका बिजली उहो ॾियनि था उते जेके यूनिट इस्तेमालु था थियनि त पोइ हू उन जेके डिफॉल्टर माण्हू आहिनि उन्हनि ते हणी था छॾनि हू अॻु में बिल कोन थो पियारे भला ठीकु आहे 100 यूनिट मथे हणी छॾियासीं त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वियो त हू पंहिंजे माना जेके यूनिट जे लाइ उन्हनि जे मथां उहो लॻाईंदा आहिनि इहा आहे असुलियत हिननि जी सही ॻाल्हि आहे छा आहे जो असांजे हिन एरिया इलाइक़े में इहे जेके डिडक्शन जे हवाले सां बिल अचनि पिया इहे छो पिया अचनि इहे कीअं पिया अचनि ज़ाहिर आहे शयूं ज़रूरु आहिनि उन में हिकिड़ी त हुननि जी मां त न हली छॾींदुसि त सिधी ॻाल्हि आहे न हली बि हुननि जी आहे भई हुन ग़रीब ते डिडक्शन लॻी वियो को अहिड़ो बि त हैदर भाई हूंदो जेको पंहिंजी हर महीने में पे कंदो हूंदो लाइट बेस ते भई हू बिल्कुलु क्लियर हूंदो ईअं नथो चवां सभु डिडक्शन वारा हिते हूंदा न त ज़रूरु हूंदा उहे पंहिंजी पे बि कनि था तव्हां वरी उनजे मथां जेकॾहिं हिकिड़ो वरी सरार ॿियो ॾेई छॾियो ऐं ज़िंदगी जे हिसाब सां ज़ाहिर आहे उहो माण्हू हिकिड़े क़िस्म सां झुकी वियो परेशान थी वियो वेही वियो उनजे लाइ हल कहिड़ो हूंदो भई तव्हां बिल पियारियो खणी तव्हांखे असां किस्तूं करे ॾींदासीं मतिलबु मसइलो हल न थियो जंहिं इंसाफ़ जे लाइ जंहिं हिसाब सां जंहिं वटि वञे थो नथो थिए मेन मसइलो हैदर भाई आहे ई इंसाफ़ जो जेकॾहिं अदल ऐं इंसाफ़ जंहिंखे चइबो आहे जेकॾहिं उहा शइ बिल्कुलु हुजे कानून जो ग़लती हुजे सभु माण्हू हिकु जहिड़ा हुकूक रखंदड़ हुजनि एज़ ए पाकिस्तानी बि यार आहियूं सिधी ॻाल्हि आहे हैदर भाई पाकिस्तानी बि आहियूं ऐं सिंधी आहियूं असां सभु हिकु जहिड़ा हुकूक रखंदड़ हुजूं त मां सम्झां थो काफ़ी मुल्कनि खां बहितर असांजे मुल्क जी पोज़ीशन हूंदी हिकु मथी त असांजे जेका हीअ बिजली वारो खातो जेको आहे उन में एॾी नाअहली आहे मूंखे त ईअं लॻे थो मूं अॻु में पंहिंजे हिकिड़े पोस्ट में लिखियो बि आहे त मूंखे ईअं लॻे थो त जेके असांजे मुल्क जा नाअहल माण्हू आहिनि जेके नाकरा उन्हनि खे चूंडे इन खाते में भर्ती कयो आहे बिजली वारे में ही न कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि था ॿिए हंधि न सम्झनि था ऐं ॾिसो हालत इहा आहे त हींअर सवेर जेका मां ॻाल्हि कई आहे त वज़ीर आज़म जॾहिं पंहिंजो जेको मिनिस्टर आहे पाणी वारो ऐं बिजली वारो त उन्हनि जे तरफ़ां जेकॾहिं उहो हिकिड़ो हुकुम था जारी कनि हू हिकिड़ो ऑर्डर था जारी कनि त भई बिजली लोडिंग आहे करणी ऐं हीअ उनजे उबतर डबल था कनि जेकॾहिं हू 2 कलाक आहे त 4 था कनि जेकॾहिं 4 कलाक आहे त उहो 8 कलाक था कनि त हीअ हिकिड़ी अजीब मख़लूक आहे नाअहल माण्हुनि जो हिकिड़ो मजबूओ आहे हीअ जेको बिजली जो खातो आहे तव्हां ॿिए हंधि किथे बि वेंदो किथे पनो ॾींदो किथे दरख़्वास्त ॾिनी आहे कंहिंखे रिक्वेस्ट कई आहे त उनजो कुझु न कुझु थो पर वाहिद खातो आहे जिते तव्हां जेकॾहिं शिकायत कयो त तव्हां ईअं सोचो त तव्हां माण्हू सां का दुश्मनी रखी आहे शिकायत छो कई आहे ऐं उनजे लाइ पोइ माण्हू वञे किथे तव्हां कंहिंखे ॾे जॾहिं त हीअ पंहिंजे मिनिस्टर जी ॻाल्हि खे बि ॿुधण लाइ तयारु न आहे हिननि खे जेका शइ असांजी हिननि
जे हवाले थियल आहे ज़ाहिर आहे इहे त आवाम जी शइ आवाम जे टैक्स मां ई हुननि खे तनख़्वाह मिले हुननि जे हवाले शइ पर आहे इन में वरी ॿियूं बि कुझु ॻतूं आहिनि हे मिसाल पान मुरादो वापडा असां वटि सेको वारा असांखे नथा अची सघनि या जेको कमु नथा हिते कनि त असांजा जेके चूंडियल हूंदा आहिनि उन्हनि जो वॾो हिकिड़ो फ़र्ज़ु हैदर भई बणिजे थो त उन खेसि बाते खे तंबी कनि त भई ज़ाहिर असां वोटर जा हूं सिधी ॻाल्हि आहे अॼु उन ॾींहुं हिननि खे वोट ॾिनोसीं अॼु हिननि सां लाइट था घुरूं छो न यार जेकॾहिं तूं असां में हुजत रखींदो त पोइ मां बि रखंदुसि सिधी ॻाल्हि आहे यार भई उन में अलाह साईं उन्हनि खे साञा ॾे हिनमहिल बि हू यार अवाक़िफ़ हर शइ मां आहिनि क्लियर ॻाल्हि आहे उहे बि उथनि असांजे हक़नि जी ॻाल्हि कनि था जेकॾहिं उहे ऑफिसरनि ताईं पुॼनि था त मां सम्झां थो पोइ असांजो अहिड़ो हाल बि शायदि न था कुझु घटि हुजे उहे बि न आहिनि इंसाफ़ त ज़ाहिर आहे उहो हिन जो त को तक़ाज़ो ई कोन्हे को असांखां मतिलबु असां में मतिलबु हिन एरिया जी ॻाल्हि कंदासीं त असां वटि अहिड़ो इंसाफ़ आहे माशाल्लाह असांखां छा गुलाब खान गुलाब कहे असांखे मैसेज कयो आहे बिजली हले थी तव्हां वटि तव्हांजो जेको पोयों पोस्टर आहे उहो लो थियो पियो बिजली आहे या जनरेटर आहे बिल्कुलु अला तव्हां सही सम्झो आहे मूं वटि हिते जेको आहे सोलर इंस्टॉलेशन थियल आहे सोलर सिस्टम ते जेको आहे ऐं जॾहिं असां इहो पंहिंजो जेका मुतबादिल न कयूं हा त शायदि हिते अॼु वेही तव्हां सां एॾी हिते फटकनी आहे असांजी मजबूरी आहे त असां इंस्टॉलेशन कई आहे शरीफ़ जमाली जेको आहे असांखे ॾिसे पियो हाय सिंधी सलाम वालेकुम सलाम शरीफ़ जमाली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे ॾिसो पिया तव्हां मैसेज कयो आहे ॿियनि सभिनी दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त जेके दोस्त असांजे प्रोग्राम ॾिसनि पिया उहे प्रोग्राम में कमेंट्स करे असां सां शरीक थियनि जेका आहे उन दोस्तनि खे हिकु ॿी गुज़ारिश इहा आहे त हू हिन प्रोग्राम खे शेयर कनि असांजो जेको मैसेज आहे उहो वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचे अल्ताफ़ लंजवाणी जेको आहे असांखे मैसेज कयो आहे हींअर असांखे ॾिसे पियो वॾी महिरबानी लंजवाणी साहिबु असां ॾिसो पिया तव्हां किथे ॾिसो पंहिंजे इलाइक़े जो ॻोठ जो नालो असांखे मोकिलींदो तव्हांजी महिरबानी थींदी ऐं पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां हींअर असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा ओवरऑल जेका बिजली जो बहरन आहे बिजली जी जेका लोड शेडिंग आहे या हुननि जी अन मस्ती आहे वापडा ते जी त उन ते असां ॻाल्हि पिया कयूं त उतां तव्हां पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां असांखे ज़रूरु ॿुधायो तव्हां मेरे अली शेर बिरमानी असांजो दोस्त आहे उहो दोस्त आहे बिल्कुलु असांजा ठीकु आहिनि असां तव्हांजे आॾो आहियूं प्रोग्राम में हींअर तव्हां सां बराह रास्त मुखातिब आहियूं तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसो पिया हुन में शरीक थिया आहियो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां कमरेड जेका आहे हींअर बिजली जे बहरान बाबति ॻाल्हि बि कयूं पिया तव्हां बि असांखे वाहिपंदी जी सूरत हाल खां आगाह कयो त उते बि छा पोज़ीशन आहे त जीअं असांखे ऐं जेके सभिनी खे ख़बर पवे त ओवरऑल जेका आहे बिजली जी पोज़ीशन छा आहे हा असां वटि जे गर्मी जी ॻाल्हि थी कजे ज़ाहिर आहे बिजली आहे त पोइ ज़ाहिर आहे असांजे लाइ वरी पखो त पोइ कम से कम हूंदो यार रोज़े सां रोज़गार आहे तव्हां वटि काचे जे हवाले सां असां वटि अहिड़ी का फैसिलिटी कोन्हे असांजी पूरे काचे में वापडा जी फीस बि किथे शिकायत करणी किथे वञूं बि सही लड़की सड़की बसनि ते असां कंहिं एरिया में सो जे आहे बि सही त पोइ उन में वरी उहो अदालत नथी थिए न यार सही ॻाल्हि आहे ईअं न त न आहे पर आहिनि इन में अदालत ज़ाहिर आहे हीअ माण्हू असांजे पासां नथो करे मिसाल आहे हिकिड़ो एस डी ओ आहे यार असां सां सही नथो हले ॻोठणनि सां एस डी ओ साहिबु आहे हुनखे पाण खे इहा ख़बर हूंदी हुनजे कानून में जॾहिं एस डी ओ थी आयो आहे न त हुनजे लाइ में इहो ज़रूरु हूंदो त ॻोठाणनि जी लाइट हुनखे प्रोग्राम में शरीक थिया आहियो असीं हींअर बिजली जे सूरत हाल ते ॻाल्हायूं था बख्शल बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे उहे ऑफिसूं त जेके आहिनि बि सही उहे न हुजनि माना बराबरि आहिनि जॾहिं उते अज़ालो नथो थिए ऑफिसूं छाजे लाइ हूंदियूं आहिनि उते माना तव्हां माण्हू उते वेठा आहियो त उते तव्हां वटि जेको माण्हू पहुचे थो तव्हां उते हुन माण्हुनि खे रिलीफ ॾियो उन माण्हुनि जा मसइला ॿुधो पर उते जेको को माण्हू त उनखे तव्हां वेही ख़्वारो ख़राबु कयो उनखे पहिरियां त कलाक खनि ॿाहिरि विहारे छॾियो साहब बिज़ली आहे साहब मीटिंग में आहे साहब होॾां वांदो वेठो पता पियो थो खेॾे या जेको आहे गेम पियो थो खेॾे क्रेश कैंडी पियो खेॾे त तव्हां अहिड़े हालत में पेश था अचो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू तव्हांजूं ऑफिसूं कहिड़े कम जूं आहिनि ऐं तव्हां ॾिसो उन्हनि जूं ठीकु ठाक उन्हनि खे ऑफिसूं मिलियल हूंदियूं आहिनि दादू में तव्हां ॾिसो AC जी ऑफिस आहे या इंजीनियर जी ऑफिस आहे हुन खां अलावा जोही में जेका SDO जी ऑफिस आहे तव्हांजो शायदि वञणु थियो हुजे मुंहिंजो खोड़ दफ़ा वञणु थियो आहे त ॾाढियूं जेका आहे उते फस्ट क्लास नमूने सां ऑफिसूं ठहियल हूंदियूं पर
उते जेको सवेर जी असांजी ॻाल्हि आहे त उते ना अहल अमलो वेठो आहे त उहे ख़ाली भितियूं कहिड़े कम जूं सुइयूं कुर्सियूं कहिड़े मिले सुना सदके वञे तॾहिं बि पहिरियों मां इहे अर्ज़ु कया त कानून असां वटि आहे कोन कानून जी बालादस्ती जेका हुअण खे त पोइ असां ॿी अलावा शहर कोन हूंदासीं उन में भला असांजे जेका नुमाइंदा चूंडियल नुमाइंदा आहिनि या MP आहे उन जो केॾो किरदारु आहे उहो मतिलबु कहिड़ो किरदारु अदा था कनि बिजली जे हवाले सां उहो अदा करण जी जेकॾहिं ॻाल्हि कयो था पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जी अदा करण जी ॻाल्हि इहा हूंदी भई साफ़ ई दोस्त मिली वियो हुनखे पुछा बि कयो हिनखां इहो हूंदो ठीकु आहे भई हेतिरा कलाक ई घटिजी वेंदी हीअं थी वेंदो या ख़बर में बि अची वियो भई हेतिरी लोडशेडिंग घटाई वेंदी ईअं हेतिरो थींदो सवेल पहिरियां अदा ॻाल्हि कई त जे 4 कलाक चवनि था त उहो बि तड़ो हुजे थी 8 कलाक वरी वापसि माना अचण जे बजाए उहो वापसि रिपीट थी 8 कलाकनि माना घटिजी वेंदी हाणे ज़ाहिर आहे इहा सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे असांखे इन मां छा मुराद सम्झणु घुरिजे त भई हिन जो इहो इशारो करणु हुन माण्हू जो इहो सम्झणु भई हिन